ख़ातिर असां पंहिंजे 4 ॻोठ आहियूं गॾाणी क़ौम जा। ॻोठ क़बूल गॾाणी, ॻोठ ख़ुदाबख़्श गॾाणी, ॻोठ गुलबेग गॾाणी, ॻोठ मुरादबख़्श गॾाणी, सभिनी बिरादरी जे माण्हुनि गॾिजी इहो फ़ैसिलो कयो त बाबा हाणे ॿियो न आहे, असां गवर्नमेंट में इहो एहतजाज करे सघूं था त पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे फुड़ा न पियारियूं, हिकिड़ो असांजो शहीद कयो, गिरफ्तार कयो, गिरफ्तार कयो, नसरुल्लाह गडानी जे कातिरनि खे शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ़्तार कयो। अॼु शहीद नसरुल्लाह गडानी खे शहीद थिए 5 महीना गुज़री चुका आहिनि त कंहिं बि अहिड़ो को एक्शन न वरितो आहे। इवन असां एहतजाजूं वग़ैरह रैलियूं ऐं सिंध हुकूमत जो दरवाज़ो बि खटखटायोसीं, लेकिन उतां खां कोई बि रिस्पॉन्स असांखे न मिलियो। इन जे लाइ असां अॼु मजबूर थी करे इहो क़दम खयोंसीं त असां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा न पीआरींदासीं त जीअं शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ़्तार कयो। सिंध हुकूमत असां पाण उन ॾे वियासीं, असांजो इंसाफ़ थिए, लेकिन सिंध हुकूमत पाण वरी कातिलनि जी सहूलियतकारी करे रही आहे। असां ते असांजे गडाणी बिरादरीअ ते कूड़ा FIR कराया वञनि था, असां ते तशदुद कयो वञे थो, रस्ते में या ॿिए जायुनि ते असां सां अटैक कया वञनि था त जीअं माना असां पोइ ते हटी वञूं, पर असां पोइ ते हटंदासीं न, असां पंहिंजे मक़सद में अॻिते वेंदासीं। असां इन जे लाइ पंहिंजे ॿारनि खे अॼु माना एहतजाज कयो आहे त असां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा क़तरा न पीआरींदासीं। हिते तक़रीबन 1500 खां वठी 2000 ॿार आहिनि जेके पोलियो जा क़तरा पीअंदा आहिनि। उन्हनि सॼनि खे असां पोलियो जा क़तरा पीआरणु न छॾींदासीं। जेकॾहिं असांजे कंहिं ॿार खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार सिंध हुकूमत आहे। साईं जेको हीउ मक़सदु हिन जो इहो आहे त शहीद साफ़ी नसरुल्लाह गडानी खे 6 महीना थी विया आहिनि, उन खे शहीद कयो वियो आहे। उन जे कातिलनि खे गिरफ़्तारी जो नाम बि न वरितो अञा ताईं। असां जेके उन जे साथारी आहियूं उन्हनि जे घरनि में पुलिस ईंदा आहिनि, बाक़ी उन्हनि ॾे न वेंदो। सो असां इन जे लाइ बाइकाट कयोसीं त पंहिंजे जेके नसरुल्लाह गडानी जा साफ़ी नसरुल्लाह गडानी जा जेके साथारी आहिनि उन्हनि बाइकाट इन जे लाइ कयो त उन जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं जेकॾहिं असांजे इन बाइकाट जे लाइ असांखे कुझु नुक़सानु थी पियो त उन जो ज़िम्मेवार सिंध हुकूमत थींदो।